नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान पारां NCOC जी कामयाबी ते टीम खे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान खान चयो त अॼु NCOC खे बंदि कयो वियो आहे। हुन चयो त NCOC जी कामयाबी ते टीम खे मुबारकूं ॾिए थो। संदसि चवणु हो त NCOC वबा ते कंट्रोल करण में कामयाबी हासिल कई आहे। अवां क्या आगकी पिया वज़ीर आज़म इमरान खान पारां NCOC जी कामयाबी ते टीम खे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान खान चयो त अॼु NCOC खे बंदि कयो वियो आहे। हुन चयो त NCOC जी कामयाबी ते टीम खे मुबारकूं ॾिए थो। संदसि वधीक चवणु हो त NCOC वबा ते कंट्रोल करण में कामयाबी हासिल कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया वज़ीर आज़म इमरान खान पारां NCOC जी कामयाबी ते टीम खे मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म इमरान खान चयो त अॼु NCOC खे बंदि कयो वियो आहे। हुन चयो त NCOC जी कामयाबी ते टीम खे मुबारकूं ॾिए थो। संदसि चवणु हो त NCOC वबा ते कंट्रोल करण में कामयाबी हासिल कई।